पाकिस्तान जी सभ खां वॾी रेलवे सुरंग खोजक सुरंग। जीअं त रूसी अफ़गानिस्तान खां कंधार जे रस्ते असांजे इलाइक़े में दाख़िल थी थे सघिया। अंग्रेज़नि फ़ैसिलो कयो त कंधार ताईं रेलवे ट्रैक जो नेटवर्क जोड़ियो वञे त जीअं हू रूसी फ़ौजनि खे मुंहुं ॾियण जे लाइ उते पंहिंजूं फ़ौजूं मोकिले सघनि। इन्हीअ मक़सद लाइ अंग्रेज़नि खे मशहूर 2290 मीटर ऊचे खोजक जबल खे पार करणो हो, जेको सदियुनि खां लश्कर, वापारियुनि ऐं फ़ातिहनि जो गुज़रगाह रहियो आहे। कोटिया खां 113 किलोमीटरनि जे फ़ासिले ते जबल जो सिलसिलो मौजूदु आहे, जेको ख्वाजा इमरान जो जबलनि जो सिलसिलो बि सॾिजे थो। शानसिला ऐं शीला बाग जे विच में पाकिस्तान जी सभ खां वॾी रेलवे सुरंग हिते वाक़िअ आहे, जंहिंखे खोजक सुरंग चयो वञे थो। हिन 3.9 किलोमीटर डिघी सुरंग जी अॾावत 14 अप्रैल 1888 ईस्वीअ खां 1891 ईस्वीअ जे विच में थी। तामीर दौरान लॻभॻि 800 मज़दूर फ़ौत थिया, जिन मां अक्सर उते ई दफ़न थी विया। सुरंग में 1.97 करोड़नि खां वधीक सिरूं इस्तेमालु कयूं वयूं। पौरियतनि जी पहिरीं टीम खोटराई कंदी हुई, जॾहिं त ॿी टीम सिरूं लॻाईंदी वेंदी हुई ऐं टीं टीम उन में रेलवे ट्रैक विछाईंदी हुई। वॾी मशीनरी न हुजण सबबि खोटराईअ जो समूरो कमु इंसानी हथनि सां थींदो हो। कम दौरान 80 टन पाणी रोज़ानो इस्तेमालु थींदो हो। हिन सुरंग जी तामीर में 6594 ॾीआ ॾींहं राति ॿरंदा हुआ, जेकी सॼी सुरंग खे अंदरां रोशन रखंदा हुआ। चयो वञे थो त उन वक़्त जी मशहूर हिंदुस्तानी डांसर शीला खोजक सुरंग जी अॾावत ते सख़्तु महिनत कंदड़ मज़दूरनि खे तफ़रीह फ़राहम करण जे लाइ रोज़ानो रक़्स कंदी हुई। खोजक सुरंग जी तस्वीर 1976 ईस्वीअ खां 2005 ताईं 5 रुपयनि जे नोट ते छपियल हुई। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान इन इंजीनियर जे कारनामे खे तस्लीम कंदे 1976 ईस्वीअ में 5 रुपयनि जे नोट ते इन जी तस्वीर छपाई हुई, जेका 2005 ताईं गर्दिश में रही, जंहिंखां पोइ उहो नोट बंदि कयो वियो। शुरूअ में खोजक सुरंग जे मथां 2 टावर बि हुआ, जेकी 1935 जे ज़िलज़िले में तबाह थी विया। सुरंग जी सर्वे कंदड़ इंजीनियर मूजिबि जेकॾहिं इन सुरंग खे जबल जे ॿिन्ही पासनि खां खोटियो वञे त ॿिन्ही खे खोटण में 3 साल 4 महीना ऐं 21 ॾींहं लॻंदा ऐं कमु कंदड़ मज़दूर हिक ॿिए सां मिलंदा। इहो कमु 5 सेप्टेम्बर 1891 ईस्वीअ ते मुकमिल थियणो हो। इंजीनियर जे ॾिनल अंदाज़े मुताबिक़ तारीख़ वेझो ईंदी पई वञे ऐं कम जी पुॼाणीअ जी का बि ख़बर न पई पवे। कुझु माण्हुनि अफ़वाह फैलाया त मज़दूर नक्शे तां हटी ऐं रस्तो भुलिजी विया आहिनि। इंजीनियर जे नाक़िस प्लानिंग ऐं ग़लति सर्वे जे करे करोड़े रुपया ॿुॾी वेंदा, पर इंजीनियर पुर उमीद हो। मुक़रर तारीख़ ते ट्रैक जा आख़िरी बोल्ट लॻाइणा हुआ। राति 12 वॻे ताईं सुरंग अंदरां का बि ख़बर न आई। सॼी राति इंजीनियर बेचैनीअ सबबि जबल ते घुमंदो रहियो। हिन महसूस कयो त संदसि इल्म हिन सां दगा कई आहे। अॼु हिन जो सभ खां वॾो ख्वाबु पूरो थियण बदिरां चकनाचूर पियो थिए। इंजीनियर चुपचाप उथियो ऐं उन टकरीअ जी चोटीअ ते वियो जिते शीला रक़्स कंदी हुई। उते पहुची बीही सुरंग तरफ़ ॾिठो ऐं पोइ टकरीअ जी चोटीअ तां गहरी खाईअ में टपो ॾेई छॾियो ऐं तक़रीबन उन ई वक़्तु ॿिन्ही पासनि खां खोटराई कंदड़ मज़दूरनि जे विच में मौजूदु आख़िरी दीवार बि किरी पई ऐं मज़दूरनि हिक ॿिए खे गले सां लॻायो। पाकिस्तान जी सभ खां वॾी खोजक सुरंग मुकमिल थी वई। हिक ॿिए खे भाकुर पाइण खां पोइ ॿिन्ही तरफ़नि जा मज़दूर मुख़ालिफ़ तरफ़नि ॾांहुं डोड़ण लॻा ऐं नारा हणंदे 2-2.5 किलोमीटरनि जो फ़ासिलो तइ करे सुरंग मां ॿाहिरि निकिरी आया ऐं जशन मल्हायो वियो। पोइ ओचितो कंहिंखे इंजीनियर जो ख़्यालु आयो ऐं जॾहिं ॻोल्हा कई वई त इंजीनियर ग़ाइबु हो। घणी देरि खां पोइ कंहिं माण्हूअ जो लाश खॾ में पियल ॾिठो वियो। सुञाणप करण ते ख़बर पई त इहो साॻियो ई इंजीनियर हो, जंहिं पाकिस्तान जी सभ खां वॾी सुरंग जी सर्वे कई ऐं उन जी फिज़िबिलिटी तयारु कई। मुक़रर मुदत अंदरि संदसि कमु पूरो न थियण जी पेशेमानीअ खां बचण जे लाइ जबल जी चोटीअ तां टपो ॾेई ख़ुदकुशी करे छॾी।